नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में ख़बर ॾींदा हलूं त रेलवे जे वज़ीर शेख रशीद अहमद चयो आहे त समूरे पाकिस्तान खे चैलेंज थो करियां त केर बि साणुसि बहस करे त हू साबित कंदो भुट्टो बि सिलेक्ट वज़ीर आज़म हो। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शेख रशीद चयो त पाकिस्तान जा समूरा सियासतदान GHQ जे गेट नंबर 4 जी पैदावारनि अलबैत इमरान ख़ान सिलेक्टेड आहे, पर हुन बहस में TV ते समूरनि इश्तिहारनि जा पैसा हू खणंदो आहे। मुस्लिम लीग ते तनक़ीद कंदे शेख रशीद चयो त नवाज़ शरीफ जे इलाज ते पंजाब हुकूमत सियासत न पई करे। नवाज़ शरीफ खे मुल्क वापसि नाहे अचणो, मरियम खे ॿाहिरि नाहे वञणो। जेकॾहिं मरियम हली वई त समूरा ॿाहिरि हलिया वेंदा। मुखालिफ़ धुर जे अॻवान शहबाज शरीफ जे हवाले सां हिन चयो त मार्च में अचण जे अकथी कई हुई, पर तारीख़ अॻिते थी सघे थी, छो त शहबाज शरीफ जेकॾहिं मार्च में आयो त खेसि 14 ॾींहं क़रारदाद में रहणो पवंदो। शहबाज शरीफ 14 ॾींहं टेंट में नथो गुज़ारे सघे। ही ख़ानदान जेल जे हवाले सां बुज़दिल आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।